मुल्क में बरसातुनि वारो सिलसिलो अञा हलंदड़ आहे, जंहिं करे हिन वक़्त ताईं जी रिपोर्टुनि मुताबिक़ मुल्क जे मथाहीं इलाइक़नि जा रहवासी इंतिहाई तकलीफ़ में अची विया आहिनि। जॾहिं त दरियाई वहिकरनि में पाणीअ में आहिस्ते आहिस्ते वाध अची रही आहे ऐं डैम पिणु पंहिंजी सलामती सतह ताईं पाणी जमा करण वारी सतह ते पहुचण वारा आहिनि। मुल्क जे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट मूजिबि हिन वक़्तु तरबेला डैम में 1520 फुट भरिजी चुको आहे, जॾहिं त तरबेला डैम में पाणी गुंजाइश कुल 1550 फुट आहे। अहिड़े ई नमूने मंगला डैम 1217 फुट भरिजी चुको आहे, जॾहिं त मंगला डैम में पाणी गॾु करण वारी गुंजाइश कुल 1242 फुट आहे। एक तरफ़ हिन वक़्तु मुल्क जा डैम बि कने तार थी रहिया आहिनि ऐं दरियाई वहिकरनि में बि वाध अची रही आहे, त वरी ॿिए पासे वापडा पारां डैमनि में रोज़ानो 3 फुट पाणी ज़ख़ीरो करण ख़िलाफ़ पाणी ऐं बिजली वारी वज़ारत पारां वधीक पाणी ज़ख़ीरो करण खे डैमनि लाइ ख़तरनाक करार ॾिनो आहे ऐं वापडा खे रोज़ानो 3 फुट पाणी ज़ख़ीरो करण खां रोकियो आहे। जॾहिं त ॿिए पासे हिन वक़्तु तरबेला डैम में मथियां वहिकरा 2,48,000 क्यूसिक, कालाबाग वटि 2,65,000, चश्मा वटि 2,86,000, तोंसा वटि 2,07,000, गुड्डू वटि मथियां वहिकरा 1,90,000, सखर में 1,46,000, जॾहिं त कोटड़ी वटि 65,000 मथियां वहिकरा रिकॉर्ड कया विया आहिनि। मजमूई तौरु हलंदड़ हफ़्ते दौरान तरबेला खां कोटड़ी बैराज ताईं पाणी वहिकरनि में वाध थी आहे। जेकॾहिं बरसातनि जो सिलसिलो अञा वधीक रहे थो त दरियाई वहिकरनि में वधीक वाध ईंदी, जंहिं लाइ मौसमियाती खाते पारां ईंदड़ 12, 24 ऐं 48 कलाकनि दौरान सिंध, पंजाब, कश्मीर ऐं मुल्क जे ॿियनि इलाइक़नि में वधीक मींहुं पवण जी अॻकथी कई वई आहे। जॾहिं त सिंध में थियल बरसातनि खां पोइ सूरतहाल तब्दील थींदी पई वञे ऐं आहिस्ते आहिस्ते शहर पाणी नेकाल न थियण करे ढंढनि जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। सिंध में 3 ॾींहंनि जी थियल बरसातुनि बाबति रिपोर्टूं आहिनि त अरबा ॾियारे कराची में हिकु भेरो ॿीहर तेज़ वसकारो थियो, जंहिं करे अक्सर रोडनि ऐं इलाइक़नि में पाणी भीजी वियो। बरसात खां पोइ हादसनि ऐं करंट लॻण सबबि 6 ॼणा फौत थी विया, जॾहिं त नाज़ नाज़माबाद में बिजली जी तारनि मां करंट लॻण सबबि 40 सालनि जो कारी उस्मान फौत थी वियो। औरंगी टाउन जे गुलशन बहार ऐं नाज़ नाज़माबाद जे कौसर नियाज़ी कॉलोनी में करंट लॻण सबबि हिकु ॿार समेत 2 ॼणा फौत थी विया। सखर में तूफ़ानी हवा सां गॾु बरसात पवण सबबि घंटा घर, स्टेशन रोड, बैराज रोड, मिशन रोड समेत ॿियनि इलाइक़नि में दुकाननि मथां लॻल छपरा ऐं पेनाफ्लेक्स किरी पिया। बिजली जो निज़ाम धरम भरम थी वियो, जॾहिं त लाड़काणो, नओं देरो, गली ख़ुदाबख्श भुट्टो, नंढा मोहल, वॾा मोहल, पीर जो ॻोठ, पंजो देरो, इज़त जी वाध, सादो देरो, अगाणी, मोरिया फ़कीर, खानवा समेत आसपास जे केतिरनि ई ॻोठनि में तेज़ तूफ़ान सां बरसात पवण करे केतिरा ई वण किरी पिया। बिजली जा पोल टेड़ा थी विया, जंहिं करे ग्रिड स्टेशन खां 7 ई फीडर मुकमल तौर ते बंदि कया विया। ॿिए पासे तेज़ तूफ़ानी बरसात सबबि नओं देरो भरिसां ॻोठ कथी कल्होड़ा जे ॻोठाणी अलाह ॾिनो कल्होड़ो जे घर जी छिति धमाके सां किरी पई, जंहिं जे हेठां संदसि हिकु न्याणी ऐं 7 पुट अची विया। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत फौरी तौरु मिटीअ जो ढेर हटाए 8 ई ॿारनि खे ॿाहिरि कढी वरितो, जॾहिं त हिकु नींगर दिलदार कल्होड़ो खे मथे में धकु लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नाज़ुक हालत में जानका अस्पताल लाड़काणे उमाणियो वियो। लाड़काणे में तेज़ बरसात खां पोइ शहर जा 26 फीडर केतिरनि ई कलाकनि ताईं बंदि थी विया। अक्सर फीडरनि ते वोल्टेज घटि ऐं ट्रिपिंग सबबि शहरियुनि जो इलेक्ट्रॉनिक्स जो सामान, टीवी, फ्रिज ऐं पाणी जा मोटर सड़ी विया। कंबर जे शाही बाज़ार मां बरसाती पाणी नेकाल न करण ख़िलाफ़ दुकानदारनि म्यूनिसिपल अमलदारनि ख़िलाफ़ मुज़ाहिरो कयो। चांदको ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं फैज़गंज तालुके जे पकाचांग, कोट लालू, बसीरो, हुसैन पातू, अकरी, ज़फराबाद समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पवण सबबि मौसम ख़ुशगवार थी वई। खैरपुर ज़िले अंदरि गुज़िरियल ॾींहंनि खां 5 कलाकनि ताईं ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि, ॻोठनि ऐं इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां तेज़ बरसातूं पवण खां पोइ हेठाहीं वारनि इलाइक़नि में बीठल पाणीअ जी नेकाल लाइ तकिड़ा उपाउ न वठण सबबि बरसात जो पाणी बीठल आहे। सांघर, शेदादपुर, खडड़ो ऐं ॿियनि इलाइक़नि में बि तेज़ हवा सां बरसात जो सिलसिलो जारी रहियो। हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया, जॾहिं त मौसम ख़ुशगवार थी वई ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली जो निज़ाम धरम भरम रहियो। ॿिए पासे बदीन ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि पंगोरियो, कोड़ियो घोर ऐं भरपासे में काल्ह 5 ॾींहं बि बरसात जो वसकारो पियो। टंडे मोहम्मद ख़ान में हल्की बरसात बाद मौसम ख़ुशगवार थी वई। मिटियारी ऐं हाला में बि बरसात बाद रोड रस्ता पाणी हेठि अची विया। खानपुर शहर ऐं भरपासे में राति जो तेज़ हवा सां गॾु मिटीअ जो तूफ़ान आयो, जंहिं सबबि केतिरनि ई कखावनि घरनि ऐं दुकाननि जूं छतियूं उॾामी वयूं। थाणे बुलाखान ऐं कोहिस्तान जे इलाइक़नि में बि बरसात पई। इस्लामकोट ऐं भरपासे में ज़ोरदार बरसात पई। ॻोठ जहान पवादीजा में खेवण किरण सबबि 30 सालनि जो मलूक अधीजो फौत थी वियो। ॻोठ सरंगवारीअ में ॿनी पोखींदे खेवण किरण सबबि हलीमा समेजो, करम ऐं नंदलाल ज़ख़्मी थी पिया। नंगर पार्कर ऐं भरपासे में हल्की बरसात पई, जंहिं बाद मौसम ख़ुशगवार थी वई। शादी पले ऐं भरपासे में बरसात पई।
टे पोरितन गुलाम कादिर मकरानी, कृष्ण कोहली ऐं कीमू कोहलीअ जा कखावन झोपड़ा ढही पिया। चूहड़ जमाली समेत शाह बंदर जी सामूंडी पट्टीअ में गुज़िरियल 2 ॾींहनि खां वक़्फ़े सां गजगोड़ ऐं खेवण सां गॾु तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त चूहड़ जमाली भरिसां ॻोठ हसन मल्लाह में 3 सालनि जी ॿारड़ी मीना धीअ उस्मान मंगणहार ॻोठ भरिसां खॾ में जमा थियल बरसाती पाणी में ॿुॾी फ़ौत थी वई। काज़ी अहमद में तेज़ बरसात सबबि दौड़ शाह स्टॉप ते होटल जी छत धमाके सां किरण सबबि 4 ॼणा ख़ैर मोहम्मद ज़रदारी, अज़ीम मल्ला, रुस्तम मल्ला ऐं गुंगो ख़ासकेली ज़ख़्मी थी पिया। सकरन में तेज़ बरसात सबबि घर जी छत किरण सबबि 50 सालनि जो इमाम बख्श उन्नड़ ज़ख़्मी थी पियो। सजावल में बरसात सबबि केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। दाबेजी ऐं घारे में तेज़ हवाउनि सां बरसात सबबि बिजलीअ जो निज़ाम धरम भरम रहियो। ठठो ऐं भरपासे जे इलाइक़नि में बरसात सबबि नंढनि वॾनि शहरनि में पाणी भीजी वियो। बिजली जो निज़ाम धरम भरम थी वियो। ॿिए पासे तंगवाणी ऐं जेकबाबाद में शनाख़्त तोड़े वाहन खे घारा पवण जूं ख़बरूं पिणु रिपोर्ट थींदियूं रहियूं ऐं हस्बे रिवायत आबपाशी अमलो घारनि पवण वारनि हंधनि खां बेख़बर रहियो। हिन वक़्तु जॾहिं सावणी जी बरसातुनि जो सिलसिलो हली पियो आहे, तॾहिं घुर्ज हिन ॻाल्हि जी आहे त पाणीअ जी निकासी वारे निज़ाम खे बहितर बणाइण लाइ ज़िलई हुकूमतूं पंहिंजो किरदारु अदा कनि त जीअं सिंध जा रहवासी 2010 जी महाबोर्ड, 2011 ऐं 2012 वारी महामिहोंगी वारनि ॾींहनि वांगुरु ॾुतड़ियल ज़िंदगी गुज़ारण खां महफ़ूज़ रही सघनि।